अस्सलाम वालेकुम। हवेली ड्रामे जा जेका शौक़ीन आहिनि उन्हनि जे लाइ ज़बरदस्त ऐं वॾी ख़बर अची चुकी आहे। तव्हां सां शेयर कंदा हलूं दोस्तो हवेली ड्रामे जे बारे में। जी हाँ दोस्तो, साम्हूं तव्हां ॾिसी रहियो असद कुरैशी जी बि शूटिंग मुकमिल थी चुकी आहे। शूटिंग जे करे ड्रामो लगातार बंदि हुयो ऐं असद कुरैशी जी शूटिंग रहियल हुई उहा अॼु फाइनल थी चुकी आहे। काफ़ी ॾींहंनि खां वठी हाणे एडिटिंग हली रही आहे ऐं पथर दिल ड्रामो ख़तमु थी वियो आहे। उन जी जाइ ते हाणे जेको आहे न को ड्रामो हलाइणो आहे। हाणे हली वेंदो दोस्तो साॻियो ई ड्रामो हवेली 47, 48, 49, 50, 51, 52, 53 ईअं लगातार सभु एपिसोड हली वेंदा। बसि हिन ई हफ़्ते में स्टार्टिंग आहे इन जी ऐं तव्हांजे लाइ हीअ वॾी ख़ुशख़बरी आहे जेका हवेली ड्रामे जे इंतज़ार में हुया। ऐं सभिनी दोस्तनि खे मां गुज़ारिश कंदो दोस्तो तव्हांखे हर वक़्तु बर वक़्तु जेका बि अपडेट मिलंदी हवेली ड्रामे जा सां या कंहिं ॿिए ड्रामे जे मुंसलिक ऐं असांजे इन चैनल ते तव्हांखे मिलंदी रहंदी। ऐं जेका बि केटिरनि वारनि जा नवां पुराणा ड्रामा आहिनि सभिनी जी अपडेट्स इंशाअल्लाह असांजे चैनल ते तव्हांखे मिलंदी। ऐं केटिरनि जो हीउ बहितरीनु ऐं सुठो ऐं हाई लेवल जो ड्रामो, वॾे स्केल जो ड्रामो, हवेली ड्रामो ऐं बहितरीनु ड्रामो जंहिंमें मंज़ूर दानिश साहब जहिड़ो डायरेक्टर हुजे उहो ड्रामो घटि न हूंदो दोस्तो। ऐं लाइक कंदा वीडियो खे ऐं सब्सक्राइब कंदा चैनल खे। अल्लाह हाफ़िज़।